दोस्तों अॼु सिंधी गीतनि जो शहनशाह शमन अली मीराली उनजो एल्बम 44 नंबर 94 पंटीह वॉल्यूम ज़बरदस्त एल्बम सुपर हिट एल्बम A1 एल्बम आहे। ऐं हिन एल्बम सां हिकिड़ी मुंहिंजी यादि जुड़ियल आहे, उहा तव्हांखे अॻिते ॿुधायूं था। ऐं हिन में जेको ज़बरदस्त गीत आहे मुंहिंजो परदेसी आयो छो न कयां मां सिंगार, ज़बरदस्त। ऐं दोस्तनि जा कमेंट्स उहे शामिलु कयूं। पहिरीं कमेंट्स आहे बादशाह अहमद सोलंकी भाउ लिखियो आहे ज़बरदस्त। बाबर लाखो साहब लिखियो आहे त ही महफ़िल मिक्स न आहे धमाल, ऐं बिल्कुलु धमाल मिक्स न आहे। ऐं इन करे चयो त ॾिसूं परस्तार वीडियो सॼो ॾिसनि था या नथा ॾिसनि। वेरी गुड बाबर लाखो, तव्हांजे लाइ लाइक आहे हिकिड़ो असांजे तरफ़ां। ॿी कमेंट्स आहे आशिक़ अहमद सोलंकी भाउ लिखियो आहे VIP था पर यार एल्बम मिक्स न आहे। ठीकु, वॾी महिरबानी, तव्हां बि सही वीडियो ॾिठो आहे, गुड। ॿी कमेंट्स आहे सुहेल अहमद शेख भाउ शमन अली मीराली लव। हसन अहमद मार भाउ लिखियो आहे ग्रेड, वॾी महिरबानियूं, लख थोरा कुर्ब। अञा अॻिते दोस्त बि आहिनि उन्हनि जा ॾिसूं। उनखां पोइ वरी एम प्रोडक्शन वारे भाउ लिखियो आहे सुपर हिट धमाल। माशूक अहमद लिखियो आहे ओरिजिनल धमाल आ 43। तव्हां बि सही वीडियो ॾिठो आहे दा, वॾी महिरबानी। उनखां पोइ शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे सुपर एल्बम। ऐं हसन अहमद मार भाउ लिखियो आहे ही धमाल मिक्स न आहे, वॾी महिरबानियूं। शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे सुपर एल्बम 43 वॉल्यूम मुंहिंजी पसंदि जो धमाल आहे। मूंखे ख़बर आहे दा तव्हां यको मूंखां घुरंदा हुयो, बिल्कुलु तव्हांजी पसंदि जी आहे। उनखां बाद दोस्तनि खे ॿुधायूं त ही रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहे ऐं हिन में असां को बि गीत शामिलु न कयो आहे। के दोस्त ॾिसनि था वीडियो उहे चवनि था गीत हलंदो अॻिते हली, पर गीत वारो सिस्टम न आहे रखियो। हिन में तव्हांखे एल्बम ॿुधाईंदासीं कहिड़े साल में आयो आहे, कहिड़ा गीत आहिनि, कहिड़ा शाइर आहिनि, सिर्फ़ु एतिरी इंफॉर्मेशन आहे। ठीकु आहे दोस्तों। ऐं हिन सां मुंहिंजी जेका यादि जुड़ियल आहे, हीउ एल्बम आयो हो मां 2002 में आयो हो, पर मां 2005 में ख़रीद करणु वियो हुअमि, छो जो मूंखे हिन एल्बम जी ख़बर न हुई त ही एल्बम एॾो भलो आहे। जॾहिं इहो कलाम ॿुधो मां, मूंखे प्यारो बि घुरी थो मूंखां दूरियूं बि करी थो, छा चाहीं पियो दिलदार। मां खैरपुर मिरस वियो हुअमि 2005 में हीअ कैसेट वठण लाइ वियुमि त दोस्त दुकान वारे चयो त ही मूं वटि न आहे कैसेट, फ़िलहालु ख़तमु थी वई आहे, तव्हां पैसा ॾेई वञो पोइ मां तव्हांजे लाइ वठी ईंदुसि। मां चयो न, मूंखे अॼु ई खपे। पोइ वरी हुन दुकान वारे चयो त फलाणे दुकान ते वञ, उते वियुमि त उते बि ख़तमु हुई। मतिलबु खैरपुर में असांजे शहर में 3 दुकान हुया। पोइ वरी हिकिड़े ॿिए दुकान वारे ॾे वियुमि, उन चयो मूं वटि 2 पीस पिया आहिनि पर हिकिड़ो उतां बि विकाइण लाइ। मां चयो यार ईअं न कयो, महिरबानी कयो, कैसेट पुराणी आहे इलाही, हीअ पुराणी भले हुजे पर हीअ जाम हली आहे असां वटि। पोइ उतां हिकिड़ो पीस मूंखे मिलियो। हलूं था हिन जे पहिरें गीत ॾे। पहिरियों गीत अथसि तूं जो वियो आहे विछड़ी अला माण्हुनि जा मेहणा मारनि था। ऐं उनखां पोइ मुंहिंजो परदेसी आयो वई धकिड़े, ज़बरदस्त गीत लिखियो आहे छो न कयां मां सिंगार। हालांकि कलाम कीअं बि आहे पर हिनखे ॻाईं जेको मीराली वॾे अंदाज़ सां ॻाईं, ज़बरदस्त। उनखां पोइ आहे ग़ुलाम क़ादिर घायल जी शाइरी आहे ईद मुबारक आहे मुंहिंजे पिरी प्यारनि खे। उनखां पोइ आहे जोगीड़ा बीरा, हे मारवाड़ी टाइप आहे गीत ऐं महबूब खान जो कलाम आहे। उनखां बाद ॿियो गीत आहे उनखां पोइ आहे अब्बास रुमाली जो कलाम आहे छॾ तकरार सोणा मूंसां कर प्यार सोणा। ऐं उनखां पोइ वई धकिड़े जो ज़बरदस्त गीत मूंखे प्यारो बि घुरी थो मूंखां दूरियूं बि करी थो। ऐं उनखां पोइ अला ॾिनो बुढ़ो इश्क दीवानो करे। उनखां पोइ आहे मुर्तज़ा मौलाई, गीत आहे हो अल्लाह साईं हो मौला साईं। उनखां पोइ कासिर नवाज़ जी शाइरी अथव आङरियूं वारनि में फिराए मूंखां रोअण बंदि कराए, ज़बरदस्त गीत आहे बि सुठो। उनखां पोइ आहे जहांगीर खोसो जो कलाम आहे अखियूं ॿूटे तोखे दिलि ॾिनी। तव्हांखे एल्बम कीअं लॻो दोस्तो? उमेद आहे पसंदि आयो हूंदो। कमेंट सेक्शन में पंहिंजी राय क़ीमती ज़रूरु ॾींदा। अहिड़ी इंफॉर्मेशन ॾिसण ऐं ॿुधण लाइ मुंहिंजो चैनल सिंधी झनकार सब्सक्राइब कंदा। ऐं उनखां अलावा मुंहिंजो ॿियो चैनल बि आहे सिंधी फोक म्यूज़िक चैनल, उन ते बि आउं साॻियो ई कमु कंदुसि।
इंशाल्लाह उते वरी लाड़ जा फ़नकार रखंदासीं मारवाड़ी लोकगीत वारा इंशाल्लाह।